हींअर तव्हांखे ऐलान न्यूज़ तरफ़ां ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त नसीराबाद में हद तकलीफ़ जो आज़ार तमामु घणो वधी वियो आहे। ही नसीराबाद जो कार स्टॉप आहे जिथे मैयत पिणु रश सबबि फासी पई आहे। नाज़रीन, असां तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ पिया ॾियूं त नसीराबाद में हद तकलीफ़ जो आज़ार तमामु घणो वधी वियो आहे। ही नसीराबाद जो मेन कार स्टॉप आहे जिथे तमामु घणी रश सबबि मैयत फासी पई आहे। नाज़रीन, असां तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा पिया हलूं त नसीराबाद में हद तकलीफ़ जो आज़ार तमामु घणो वधी वियो आहे। ही नसीराबाद जो मेन कार स्टॉप आहे जिथे तमामु घणी रश सबबि मैयत फासी पई आहे। नाज़रीन, असां तव्हांखे ऐलान न्यूज़ तरफ़ां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा पिया हलूं त नसीराबाद में हद तकलीफ़ जो आज़ार तमामु घणो वधी वियो आहे। ही नसीराबाद जो मेन कार स्टॉप आहे जिथे तमामु घणी रश सबबि मैयत फासी पई आहे। नाज़रीन, असां तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा पिया हलूं त नसीराबाद में हद तकलीफ़ जो आज़ार तमामु घणो वधी वियो आहे। ही कार स्टॉप ते रश सबबि ईंदड़ मैयत फासी